दामत बरकातुल आलिया जो थींदो अज 14 रजबुल मुरज्जवा ए दिहाड़ा मौलाए कायनात अलीउल मुर्तजा शेर खुदा शाह मर्दा शेर यज़्दा कुव्वते परवरदिगार ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला जुल्फ़कार हज़रत अलीउल मुर्तजा करबला वजह करीम जे जश्न विलादत जो दिहाड़ा आया। आवाज़ नथो अचे तव्हांजो वो अलीउल मुर्तजा वो अलीउल मुर्तजा करबला वजह करीम जैसे रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम इरशाद फरमायो हक अलीउल अलल मुस्लिमीन। नबी फरमायो हल कलमे पढ़ण वारे ते अली जो हक सोना केतरो फरमाए जिए पुट ते पी जो हक ये अली जो कलमे पढ़ण वारे ते हक फरमायो तो मां हिकमत जो शहर आया अली उन जो दरवाजो आहे। आवाज नथो अचे तव्हांजो मौला जी ॻाल्हि थिए त आवाज खुलियल हुजणु खपे। कुरान करीम जा जेके चंद अल्फाज पढ़िया सभु इहे बि मौलाए कायनात जे मुतल्लिक़ नाज़िल थिया आहिनि। ये काफी आयतूं मुबारक आहिनि जेके कुरान करीम में जेके मौला जे शान में नाज़िल थिया। अल्लाह फरमायो त इन्नमा वलियुकुमुल्लाहु व रसूलुहु वल्लज़ीना अल्लाह भी तव्हांजो मददगार आया मां रब जे अता सां ॾिनल ताक़त सां दिलबर हबीब भी तव्हांजो मददगार ऐं अल्लाह ऐं महबूब जे अता सां मुस्तफ़ा जा गुलाम ईमान वारा भी मददगार आहिनि। अल्लाह अल्लाह अम्मा फातिमत बिन्त असद थी चवे अलीउल मुर्तजा करमल्ला वजल करीम जी अम्मा है चवे थी 13 रजबुल मुरज्जब ते काबतुल्लाह जो तवाफ कया। काबतुल्लाह जो तवाफ कंदे कंदे अलीउल मुर्तजा जी विलादत जो टेम करीब आयो। अम्मा थी फरमाए त जाडे पई नजर कया त कसरत सां जमायता काबे जे तवाफ वारा काबे जे दीदार वारा चौधारो काबतुल्लाह जे तशरीफ फरमाए। अम्मा थी चवे तां सोचो किथे अली जी विलादत थे। अम्मा थी चवे मां इरादो रुगो कयो आ ओ जे काबतुल्लाह जी ज़ियारत कंदो आ इन काबतुल्लाह जे दीवार के शाकाइया ये न तदर खुलियो न शाकाइया काबतुल्लाह के मां आवाज आयो फातिमा हेडे या अली जी विलादत काबे में थींदी। ॾाढा या अली आवाज न आयो खुली चो या अली। अल्लाह अल्लाह मौलाए कायनात जी अम्मा थी चवे फातिमा बिन्त असद थी चवे आऊं जो काबतुल्लाह में अंदर आई आया अलीउल मुर्तजा शेर खुदा जी विलादत थी कसेरा मुयसर न शुद्ध ईसादत काबा विलादत
विलादत बे मस्जिद शहादत एड़ो मकाम के खे मिलो ही ना है विलादत त काबे में शहादत त मस्जिद में अम्मा थी चवे अली जी विलादत थी अखियों बंद खिल हंस में खय में अखियों बंद हिल आ मोटी घर आयम अबू सालिब आयो अखियों बंद हिल मिट माइट आया अखियों बंद हिल ये कंदे मदीने जो ताजदार यतीमन जो यार अड़न जो आधार असाए तवा जो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ फरमा थियो हबीब है मुंडे ॾिसो हबीब ये हंस में खणी अली खे रखियो अली ने न खोले मुझे दिल पर मोहम्मद जो दीदार कयो जदे मौलाए कायनात अलीयुल मुर्तजा करमल्ला वजहल करीम वड्डा थिया हुजूर पुछो त अली छा राज़ा काबतुल्लाह के ॾिसण बि इबादत अम्मा जो दीदार इबादत अबे जो दीदार इबादत पर अली अखियों बंद है अर्ज़ कई मुंहिंजा आका मां अम्मा जे पेट में दुआ घुरी त या अल्लाह ज़िक्र अलीयुन इबादतुन चवा न न चवा हाँ तो चवा तो अली अली चवण भी इबादत है न सगल है अली अली चवण भी दादा चो अली अली चवण भी नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारा हैदरी मुर्शिद हुसैन दादा जिक्र करे जो अल्लाह अची जे हेकारा सारी दे सुपरी फेरे धरिया पिबड़ियों हंद विछाया बार साजन सब जमार आ गोली छी गुजारे बिस्मिल्लाह 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 दादा जिक्र करे जो अल्लाह मुर्शिदन करीमन जे सलामन तो बच्चा बार घोर कजन वेओ 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 अबा वेओ अबा वेओ सोहा 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 वेओ दा वेओ 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 तवज्जो 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 अर्ज पियो कया त ज़िक्र अलीयुन इबादतुन आवाज दे डाढा या अली हथ बसे खणी जो या अली जे जशन अली जो सुन्नी मल्हाइंदो ये कोई न मल्हाइंदो गलायो 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 ये अली जो जशन सुन्नी मल्हाइंदो ये कोई न हिक गाल कंदो से इंशाल्लाह क़िबला साईं जो खिताब थींदो ॿुधो अर्ज पियो कया त अली अली चवण इबादत है पर यार ये न त अली अली चऊं ऐं निमाज़ न पढ़ूं असांजा हादी असांजा रहनुमा असांजा आका असांजा मौला महबूब मुर्शिद करीम नव्वर अल्लाह बरकतहू जिंदगी सदी निमाज़ न गुज़ारे आवाज न थोचे मुरीदन के भी हक्का फकीरा मुरीदन के भी हक्का त निमाज न गुज़ारे अरे व्हीलचेयर ते भी निमाज पढ़ण ईंदा हा पर मुखे याद जडे मुर्शिदन करीम जी बाईपास थी उन खां पो मुर्शिद करीम जडे हुसैनाबाद तशरीफ फरमा थिया निमाज ज़ुहर खां अव्वल संदस तस्वीर पाक जे विरांडे में वेठा हा ही आजिज़ गुलामी में आयो पाण सद फरमायो आ वेठो आयस पाण फरमायो त ही ऑपरेशन थी बाईपास थी हा मुझा क़िबला फरमायो पर मौलवी
मौलवी मैं तो जी मुंहिंजा साईं फरमायो कॾहिं निमाज़ न गुसाई नथा ॻाल्हायो निमाज़ न गुसाई से ऐं उते बि असां फर्ज़ निमाज़ पढ़ी पर उहे ॾींहं अव्हां खे यादि हूंदा जेके पुराणा फ़क़ीर आहियो न त मुंहिंजे सखी बाबा साईं खे ॻाल्हि यादि हूंदी जॾहिं मुंहिंजा मुर्शिद करीम असीं जॾहिं पढ़ंदा हुआसीं दरगाह शरीफ़ ते निमाज़ सलात तस्बीह निमाज़ मस्जिद शरीफ़ में थी उन निमाज़ तस्बीह में ॿी रकात में मुर्शिद करीम इश्क़े मुस्तफ़ा जी एतिरी गशी जारी थी वई जो पाण निमाज़ जे अंदर पुराना जेके वेठा उनखे ख़बर हूंदी निमाज़ जे अंदर पाण उन इश्क़ जे जज़्बे में अची विया ऐं मूंखे यादि चाहे गुल मोहम्मद शाह बादशाह नव्वर अल्लाह मरकदहू साईं बादशाह मुर्शिदन करीमन खे ईअं वठी करे अंदर तस्बीह पाक जे अंदर वियासीं ऐं पाण उन टेम में फरमायो त सैयद करम शाह बादशाह खे चओ त निमाज़ पढ़ाए अल्लाह अल्लाह ऐं उन एॾी वॾी तकलीफ़ जे बावजूद बि मां रब जो कसम थो खणा त तहजुद निमाज़ ते उथी तहजुद ते उथिया तहजुद जी दुआ न छॾियूं पर फ़क़ीरो एनीअ समय शाहिद आहियां एनीअ समय शाहिद आहियां त जेकी तहजुद जी निमाज़ थी पढ़ंदा हुआ ऐं तहजुद जी दुआ घुरंदा हुआ अधु कलाक मुनो कलाक दुआ हलंदी हुई अखियुनि मां लुड़क वहंदा हुआ रोअंदा हुआ ऐं इहे रोअंदा हुआ जीअं अम्मा खां बच्चो जुदा थी वञे बच्चे खे अम्मा जे हथ मां कढो इहे रोंदा हा पर सभु कुझु त चवंदा हा पर हिकिड़ी ॻाल्हि अहिड़ी फरमाईंदा हा कहिड़ी त या अल्लाह हिननि जी पारत हिननि जी पारत थी ऐं ॿिया लफ़्ज़ सोढ़ा फरमाईंदा हा त जहिड़ा बि जहिड़ा बि हिन मुंहिंजे कढ लॻा आहिनि हुसैनी जेकॾहिं तुंहिंजे चेहरे में महिरबानी आहे तुंहिंजे चेहरे में करम आहे तुंहिंजे सीने में करम आहे तुंहिंजे हलण में वेहण में करम आहे रब जो कसम आहे इहो तुंहिंजो न मुंहिंजे पीर जे नज़र जो कमाल मुझे पीर जे नज़र जो कमाल आहे ज़हन में रख अॼु बि नज़र हटी कान्हे अॼु बि नज़र हटाई त पटको मथे न लभी हई अॼु बि नज़र हटाई त निमाज़ नसीब न छई अॼु बि मुंहिंजे सोहणे रोज़े वारे जी नज़र थी आवाज़ नथो अचे आवाज़ नथो अचे जुम्मो थो थिए त उहा छिक थी अचई न कसम थी अल्लाह जो सच ॻाल्हि उहा छिक थी अचई न वञा हुसैनाबाद मुर्शिद करीम जो दीदार कया मुर्शिद सानी सखी बाबा जो दीदार कया वञी दुआऊं पिना ऐं पक समझो त हिते बि मेहरबानी उते बि मेहरबानी इहा ॻाल्हि ज़रूर आहे त जुदाई जा फट ज़रूर आहिनि जुदाई वारियूं ॻाल्हियूं ज़हननि में ज़रूर अचनि थियूं उहे ॾींहं ज़रूर यादि पवनि था त कॾहिं कचहरी में कॾहिं सफ़र में कॾहिं हज़र में कॾहिं गुलामी में कॾहिं किथे उहे ॾींहं यादि पवंदा आहिनि पर यार जॾहिं ज़ाहिरी हूंदा फ़क़ीरो कसम थो अल्लाह जो सच थो ॻाल्हायां त वाइज़नि में बि ईंदा हा त चवंदा छा फरमाईंदा छा मुंहिंजे जमायत जी ख़िदमत कई अथव मुझे फ़क़ीरनि खे मानी कराई अथव मुझे फ़क़ीरनि जी ख़िदमत कई अथव ऐं एतिरे क़दुरु जो मुर्शिद करीम पंहिंजे आलो में का शइ पई हूंदी आहे न त को फ़क़ीर ख़िदमत में बीठो हूंदो त उनखे खणी ॾींदा पुट तूं खा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह कसम खणी थो चवां इहे मुंहिंजे हाथी खे
असा हुसैनी फकीर भी प्यारा पर यार मुझो अकीदो तो चले मुझो अकीदो तो चले है ना बुधा मुझो अकीदो तो चले त जिए ज़ाहिरी बाबा अग में वया है न पंहिंजे गुलामन जो इंतजाम अरे मुझो पीर भाई है हिकिड़ो मुखे मनो कई हई त मुझो नालो न खणजां मां जनाज़े में भी हुयुसि उन जे दफन में भी हुयुसि उन जे जने ते भी हुयुसि मैं ॾाढो पियो रोए पियो मां उनखे सम्झायो त ख़ुदा जी राह हर कंहिंखे हलणो आहे रो न टे ॾिहाड़े जे कसम रब जो मूं ॾे आयो मूंखे तो चवे त राति निंड पयो हुम ख्वाब में पंहिंजे हादीअ जो दीदार थियो आका जो दीदार थियो मूंखे पंहिंजे मुर्शिद कंबर वारे जो दीदार थियो मूंखे तो फरमाए त पुट रो न तुंहिंजो बाबो त मुंहिंजे कदमनि में सुतो वियो ॿी ॻाल्हि ॿुधो इन मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधण वठो आहे उहा कहिड़ी हू फ़क़ीर हो न पीउ फ़क़ीर न हो हू फ़क़ीर हो जंहिंजो पीउ मरियो उहो अबा जो भैया थो ऐं हू न जेको उनजो बाबो हो न उहो न त मुंहिंजा मुर्शिद था फरमाइश त होॾे ॾिस होॾे पुट होॾे ॾिस तुंहिंजे बाबो मुंहिंजे कदमनि में वेठो थी मूंसां गॾु मालूम छा थो थिए त मुरीद त प्यारा आहिनि पर मुरीदनि जे सदके मुरीदन जो खानदान भी प्यारो फकीर पे चए त मूंखे पंहिंजे उन वालिद गिरामी फरमायो त पुट रो न मां त तुंहिंजे मुर्शिद सां गॾु आहियां तुंहिंजे मुर्शिद सां पर हुन ख्वाब जी तस्दीक पियो कराएसि पर चई मां खट ते सुम्हंदो आहियां उन खट जा ओलह ते पेर छो कया अथव चई मां अधु राति जो दाहूं करे उथियुमि घर वारनि चयो छो थो रोई चई उहा खट किथे आहे वयुसि जो त ओताक में पई आहे वाकई ओलह ते पेर आहिनि माना असां उन जवान जा मुरीद आहियूं जेको हिते बि न हुते बि न क़यामत ॾिहाड़े बि न छॾींदो पर फ़क़ीर ज़हन में रखे छॾ दर खे चुंबड़ण तुंहिंजो कमु आहे मुर्शिद जे बचन जे दामन में वठण तुंहिंजो कमु आहे हज़रत ख्वाजा ख्वाजगान ख्वाजा मखदूम मासूम रहमतुल्लाह अलैह इमाम रब्बानी जो फर्ज़ंद उन पंहिंजे किताब में आंदो आहे पाण लिखियो अथनि त जेकॾहिं पीर राज़ी करी त मुर्शिद जा बच्चा राज़ी ॻाल्हाए छो नथा ॾाढा ॻाल्हाए मुर्शिद जा बच्चा राज़ी मोकल ॾींदो अञा हिकिड़ी ॻाल्हि चवां न आवाज़ नथो अचे ॿुधण वठूं थी मुंहिंजा हादी मुंहिंजा आका क़िबला साईं सखी बाबा साईं दामत बरकातुल आलिया जॾहिं उमिरि तां मोटिया पिया अचनि उमिरि आया हो उमिरि तां मोटिया पिया अचनि त तव्हांखे यादि आहे जेके वेझूं गाॾियूं हुयूं उन्हनि खे यादि हूंदो त दामरा वाह ते हिकिड़ो फ़क़ीर मुर्शिदनि करीमनि जो जेको ड्यूटी ॾींदो हो दरगाह ते उन जे जनाज़ो निमाज़ थी असीं क़िबला साईं खे अर्ज़ु कयो पाण फरमायूं त हा जनाज़ो पढ़ंदासीं जनाज़ो निमाज़ उते थी उते हिकिड़े फ़क़ीर मुंहिंजे मुर्शिदनि करीमनि जी नालेन खईं क़िबला सखी बाबा साईं जी नालेन खईं जुती मुबारक खई हुन जे अदबन मोहब्बतन जेको मुल्ला इतराज करे मां पाण जवाब ॾींदुमि तव्हां परेशान न थियो हीअ जुती खई हीअ अखियुनि ते रखे चुपी और रोई पियो चवे मूंखे त क़िबला न तव्हांखे न थिए त मूंसां गॾिजी हलो मिलायां अञा आहे चई सही राति जो अब्बा साईं मूंखे ख्वाब में आया ऐं मूंखे फरमाया पुट जीअं मूंसां प्यार कंदा हुओ ईअं मुंहिंजे बचन सां प्यार
मुर्शिद जी जुती मामूली आशा हजरत ख्वाजा अमीर खुसरो रहमतुल्लाह अलैह ख्वाजा निजामुद्दीन साईं जो मुरीद ऐं पाण कुछ अरसो ॿाहिरि वियो ऐं पाण हाणे मोटिया था वञनि त मुर्शिद जे दरगाह ते वरी चकर ॾेई अचनि था भया रस्ते ते जेको मिलियो उन पुछे थो मुंहिंजे मुर्शिद जे दरगाह ते वई न ॿियो आयो न टी नज़र पई पुछई न चवे थो अदा तो मां मूंखे मुर्शिद जी खुशबू थी अचे हा था मां तुझे मुर्शिद दे वयो हुसे अर्ज क्यों मां सही मां गरीब हां मूसा का मेहरबानी कयो कुछ मुंजी मदद कयो हो हुन चयो त पुट वेह तका नंगर में शई अचे त उहा तव्हां के ॾिया वनी पंहिंजो कम कयो शाम ताईं वेठुस नंगर में का शई आई कोन छो त हे उहो दरा न बैंक बैलेंस न जमीन न ट्रांसपोर्ट न धंधो न मुझे मुर्शिद करीम ज़ाहिरी कुछ शइ वती न का खरीद कई जुमन फकीर पियो चवे बाबा साईं के त बाबा स्टेशन वाली जमीन खपे थी पैसा इजाजत जो तो वठा 50 रुपया ॾेई आयो बयानो साईं फरमाए त जुमन कीअं वठंदे फरमाए वाह मोकल जो फकीरन को हजार वठी जमीन वठंदुसि माल जे लाइ गाह कंदुसि ऐं हेॾे ख़्याल कयो मुंहिंजा हाथी हीअं टेक ॾयूं वेठा हूंदा हागे पुराणे टेम में तूल विहाणे थे ये टेक ॾयूं वेठा हा पाण फरमाए त वो जुमन जी के बिना फरमायो मां जमीनियूं खरीद करण न आयो हा मां दिलियूं खरीद करण आयो आहियां इन दौर में इन दौर में जे दिल ते हुकूमत कई त कमर वारे साईं कई हथ मथे खणी जवाब ॾिजे सच थो ॻाल्हायां त इन दौर में दिल ते हुकूमत कई त मुंहिंजे सोने हादी कई नंढन जे दिलनि ते हुकूमत वॾनि जे दिलनि ते हुकूमत पकल जे दिलनि ते हुकूमत जंहिंजे आॾो 1000 माण्हू कठ पर मुंहिंजे पीर जे साम्हूं अचे त कदमनि में ॻाल्हायो छो नथा हेॾे ॿुधो हेॾे ॿुधो मुंहिंजे हादी रहनो फरमायो ज़मीन ख़रीद करण लाइ न दिलियूं ख़रीद करण आया हीअं फरमायो हेॾे ॾिसो ऐं हथ ते टेक ॾिनो न हीअं हथ ते टेक ॾेई वेठा न 2 मिंट मूं ॾे ॾिसो हथ ते टेक ॾेई वेठा हा न पाण ई हथ खे हीअं हथ हणी फरमायो त मुंहिंजी औलाद मुंहिंजा ग़ुलाम जे मुंहिंजे नक्शे कदम ते हलंदा त दुनिया जी केॾी बि वॾी ताक़त हूंदी न हे तिरी पटे न सघंदसि ॻाल्हाए अॼु ताईं हुसैनी को मुरीद थियण खां पोइ साम्हूं आयो थी ॻाल्हाए दुश्मन साम्हूं न अचे बेअदब न अचे परे खां ॾिसी चवे से कमर वारे साईं जो मुरीद ॻाल्हायो छो नथा तंहिंजे करे ॿुधो अमीर खुसरो साईं हुनखे चयो तो मां मूंखे मुर्शिद जी खुशबू थी अचे मुर्शिद जी खुशबू थी अचे अब छो चई मुंहिंजे मुर्शिद जे दर ते वयो हम शाम ताईं घर में कुछ न आयो उन सोने तुंहिंजे मुर्शिद करीम मांखे पंहिंजी जुती ॾिनी चई त हीअ जुती सी इहा खणी वञी खपाए पंहिंजो कमु पूरो कर पोइ न चई त खपाईंदे चई हा छा ॾींदे चई जेको चयो तूं छा थो चई हे गलो अन्न जो इहो सब तो जाए जुती रे हाणे उठन जो गल्लो ॾिनई हेॾे ॾिसो मारे मुर्शिद जी जुती खयई ईअं मथे
मुर्शिद जी जुती मथे ते रखई खयूं पियो अची पंहिंजे मुर्शिद ख्वाजा निज़ामुद्दीन साईं जे साम्हूं आयो आहे। अरे उहा जुती पंहिंजे दस्तार में बंदि कई आहे, खणी आयो आहे। मुर्शिद करीम सां ॻाल्हि पियो करे त हीअं सही मां जुती ख़रीद कई आहे। फरमायो अमीर खुसरू सौदो सस्तो पियो थई जे बादशाही सॼी ॾींहं हा त बि घटी मुर्शिद जे जुतीअ जो मक़ाम अञा वॾो। नथा ॻाल्हायो, नथा ॻाल्हायो। अहिड़ियूं सुहिणियूं सुहिणियूं ॻाल्हियूं मौलाना नूर मोहम्मद साहिब मलफूज़ात शरीफ़ में लिखियूं अथव। ॿाहिरि दोस्त खपाए पियो, वठो इहा वठो, घर में रखो। बच्चा पढ़ंदा ऐं तव्हांजा बच्चा पढ़ंदा, तव्हां पढ़ंदा, तव्हांजा बच्चा पढ़ंदा, मुर्शिद जी ज़िंदगी ते हलंदो, वरी जहान ठही वेंदा। ॿाहिरि किताब थियो आहे, इहो वठो। अबा नाले मुबारक चओ 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 नाले मुबारक। मुर्शिद जे कदमनि में अचण वारी, मुर्शिद जे कदमनि में पवण वारी, उन जी एॾी वॾी क़ीमत पर याद रख हुसैनी मुंहिंजो मिठो पीर रहमतपुर वारो राणो चओ न सुभान अल्लाह, चओ 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 सुभान अल्लाह। साईं फरमाईंदा हा त जेकॾहिं चवी त मुर्शिद जे दिल तां किरां त पीर भाई जी गिला कर, पीर भाई जी गिला कर। याद रखे छॾ मुरीद मां मुर्शिद नज़र ईंदो आहे। ऐं जेकॾहिं चाहीं त मुंहिंजे दिल जी तरक़ी थिए, मुझो कलब जारी छे त मुर्शिद जे दर जी ड्यूटी दे। वॾे में वॾी ड्यूटी कहिड़ी आहे? मुर्शिद जे बच्चन जी गुलामी। आवाज़ नथो अचे, आवाज़ नथो अचे। असां खुश नसीब आहियूं, असां खुश नसीब, असां खुश नसीब आहियूं। खुश नसीब छाजे लाइ? कहिड़ी ॻाल्हि में? त अल्हम्दुलिल्लाह। ऐं जेके बि मां सभिनी कादरिया, चिश्तिया, सोहरवर्दिया, नक्शबंदिया सभिनी जो गुलाम आहियां, पर ज़ाहिरी हयाती तय्यबा में मुंहिंजा हादी रहनुमा मुर्शिद करीम पाण पंहिंजे ज़बान सां सुभाणे हुसैनी जमायत ते को चिमे गोई करे हा, को लफ़्ज़ कढे हा, को कीअं चवे हा, को कीअं चवे हा, त साईं हथ जो कादी नशीन बणायूं, फ़कीरनि हथ जो बणायो, पर मुंहिंजा हादी रहनुमा पंहिंजे हयाती में चई आहे त फ़कीरो परेशान न थियो, मां पंहिंजो बच्चो तव्हांखे सालार ॾेई। नथा ॻाल्हायो, नथा ॻाल्हायो। पंहिंजो बच्चो तव्हांखे सालार ॾेई थो वञा। ऐं अल्लाह जो कसम खुशामद ते अल्लाह जी लानत हुई। तबीयत सही न आहे, गरीब सादो मिस्कीन फ़कीर अचे अर्ज़ थो करे त साईं मूं ॾे हलो। अब्बा जे जुदाई खां पोइ 12 महीना गुज़रिया आहिनि। मां त कॾहिं बि पंहिंजे पीर जे ज़बान मां न ॿुधो आहे जो न कई हुजनि। ॿुधायो तव्हां, ॿुधायो तव्हां, ॿुधायो न कई हुजनि। हिकिड़े दफ़े आऊं अर्ज़ु कयो त क़िबला तबीयत सही न अथव, थोरो सफ़र घटि कयो, ऐं सफ़र वॾा वॾा था कयो, सफ़र घटि कयो। पाण फरमायो मौलवी माखे झल न, हे बाबा जा निशानियूं हिन, हे बाबा जो निशानियूं हिन, हे बाबा माखे ॾेई वियो आहे, बाबा माखे ॾेई वियो आहे। ऐं जे मां हिननि सां न मिला त रोज़े वारो मूंखे मयार ॾे त पुट ॾेई वियो माए। हिकिड़े ॾींहं ते 100-200 किलोमीटर पंधु करे कल बि बलोचिस्तान विया, काॾे विया, काॾे त रोज़ानू वञनि पिया। पंहिंजे फ़कीरनि जे ॾुखनि में, गमनि में
अल्लाह असांजे हादी सखी बाबा साईं खे कामिल सेहत ॾे बई हथ मथे हुजन अल्लाह संदन कामिल सेहत अता फरमाए खिजरी हयाती अता फरमाए क़िबला सईं नसरुल्लाह शाह बादशाह सनाउल्लाह शाह बादशाह खिजरी हयाती अता फरमाए संदन जे बच्चन जो हावेली पाक जो खैर हुजे खुदा करे हीअ दुआ बि घुरो त सदन सो सायो असां सभिनी ते जेके शौक़ आहे उहो ॻाल्हाए असां सभिनी ते तां देर कायम दायम फरमाए वमा तौफीक इल्ला बिल्लाह अवां जाडो दावत खिताब ला अर्ज कंदुसि